रज़ाक साहब ही जेको फैज़ाबाद धरणे केस में वॾे पैमाने ताईं अहम डेवलपमेंट थी आहे, 3 रुकनी कमीशन जुड़ी चुकी आहे। अब हाँ इन समूरी शइ खे कीअं ॾिसो पिया त छा हीअ 3 रुकनी कमीशन 2 महीननि अंदरि वफ़ाक़ी हुकूमत खे जवाब जमा करण में कामयाब थी वेंदी? न मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिकिड़ो सियासी पस मंज़र इहो आहे त अॻूणे ISI चीफ फैज़ हमीद जे ख़िलाफ़ जेको सूरत हाल पैदा थी आहे हिन वक़्तु सियासी मंज़रनामे जे अंदरि, थोरो आवाज़ सो ॿुधण में घटि पियो असल अचे। में ही सॼी सूरत हाल कुल तनाज़ुर में ॾिसणु घुरिजे। इन करे त अॼु जेको सुप्रीम कोर्ट जेको 3 रुकनी कमीशन ठहियो आहे, उनजो नोटिफिकेशन बि निकिरी वियो आहे ऐं ज़ाहिर आहे त अटॉर्नी जनरल उते इहा यकीन दहानी कराई आहे त कमीशन में जनरल फैज़ हमीद समेत जेके बि दुरियूं आहिनि उनखे कमीशन घुराए सघे थो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका ज़हन में रखणु घुरिजे उहा इहा आहे त इहो कमीशन ओपन हूंदी ऐं उनमें समूरियूं दुरियूं जेके आहिनि सो उनखे घुरायो बि वेंदो, पर उनमें मीडिया खे कवरेज जी इजाज़त हूंदी, जंहिंमें इनमें सभिनि खां अहम ॻाल्हि आहे त अफ़सार आलम साहब अॼु इहा ॻाल्हि कई आहे त कमीशन ओपन हूंदी। लाइव कवरेज थिए थी नथी थिए, इन हवाले सां फ़ैसिलो कमीशन कंदी पाण, पर इहा चङी ॻाल्हि आहे त इहा ओपन हूंदी। हाणे 2 महीननि में जेका सूरत हाल आहे उनमें कुझु शयूं घणियूं क्लियर थींदियूं। इन करे त ही फैज़ाबाद धरणे वारो मामिलो अल्टीमेटली अफ़सार आलम खे हटाइण वारो मामिलो बि जेको आहे सो इहो सॼो क्लियर थी चुको आहे त अॻूणे ISI चीफ जूं इहे सभु कारस्तानियूं हुयूं। हाणे जेकॾहिं अॻूणो IG जेको आहे, ॿिया जेके ब्यूरोक्रेट वग़ैरह आहिनि में कमीशन में शामिल आहिनि ऐं उनखे जेकॾहिं एतिरी अथॉरिटी मिले थी त पोइ इन में इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त पिंडी वारनि जो जेको मूड आहे उहो तब्दील थियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा।